हाजी नाज़रीन हींअर प्रेस क्लब प्राले वटि मौजूदु आहिनि उड़ा बिरादरीअ जा जिन नौजवाननि सां सखर पुलिस जे नाइजाइज़नि ख़िलाफ़ एहतिजाज मुज़ाहिरो कयो आहे। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन जो छा चवणु आहे। शागिर्द नौजवान जेको आहे सखर खां परियाले अची रहिया पंहिंजे ॻोठ इकरार अली, नादर अली ऐं बाबर अली, जेका सखर पुलिस 3 मोबाइलनि में सुवार हुया, ॿ मोड़ में हिननि खे गिरफ़्तार करे जेको आहे न्यू पिंड पुलिस नए पिंड वारी जेका पुल आहे उते मुक़ाबिलो ॾेखारे हिननि खे टंगनि में गोलियूं हणी हाथराई करे सिविल अस्पताल पहुचायो। असांखे इतला मिलियो, असां उते पहुतासीं, हिन खां पुछा कईसीं त बाबा शागिर्द आहिनि, तव्हां हिन सां छो इहो ज़ुल्म कयो आहे। पुलिस चयो त हिन जो क्रिमिनल रिकॉर्ड आहे, वॾा फोरू आहिनि, चोर आहिनि। असां एसएचओ खे बि चयोसीं त बाबा जे फोरू आहिनि, चोर आहिनि, हिन मूंखां रिकवरी थी आहे, का मोटरसाइकिल आहे, को पिस्टल आहे, तूं असांखे ॾेखार, या कोई हिननि ते केस आहे। पूरी सिंध में जांच कयो, हिन ते कोई केस न आहे। असांजो भाउ आहे इकरार अली, मां 31 तारीख़ हुनजी मङणी कराई, सखर मां उन्हनि दावत कई, 1 तारीख़ दावत खाइण वियो, उते दावत जो खाइण वियो, देरि सां असांखे पुलिस वारनि फोन कई त हाणे असां ॿधो आहियूं, हुते पंहिंजे खणी वञो। वियासीं सिविल अस्पताल में, असांजा 3 छोकिरा, हिकु मुंहिंजो भाउ आहे, हिकु मुंहिंजो भाणेजो आहे, ॿियो मुंहिंजो सौटु आहे। 3 अस्पताल सिविल में पिया। हुननि खां ॾोह गुनाह पुछो, हुननि चयो बाबा तव्हां पंहिंजा ॾिठा नी हलिया वञो, असां ग़रीब हूंदा, असांजो कोई न आहे। असां छा चवणु था, असांखे इंसाफ़ खपे। असांजी का अहिड़ी कंहिंसां असां इंसाफ़ जे लाइ आया आहियूं। सो असांजो भाउ आहे बाबर वॾो थी चवां, हुनखे आफराई कयो आहे सखर पुलिस, हुनजे करे असां आया हिते, असां इंसाफ़ वठंदासीं चवां। सखर DIG की अपील था कयूं, SHO खे पंहिंजो SP खे अपील था कयूं त असांखे इंसाफ़ कयो वञे। हुननि खे नालो वालो को बि न आहे, हरू भरू चवनि था त पिस्टल आहे, फलाण आहे, तीर आहे, हुननि खे का शइ बि न आहे, उहे शागिर्द आहिनि। महिरबानी करे असांखे इंसाफ़ जिनादे तव्हां एहतिजाज करण जा वीचार ॿुधा। हुनजो इहो चवणु आहे त नए पिंड पुलिस जेका नौजवाननि खे ढिंजनि खे बबल ॾे वटां जेको आहे सो गिरफ़्तार करे हिकिड़ो अंदरि हूंदो हिकिड़ो धाड़ियल वांगुरु हूंदो आहे, रवि अख़्तियार करे हुननि खे वञी मुख़्तलिफ़ थाणे ते वञी हाफ़राई कयो वियो आहे, जेको हुननि खे हाफ़राई कयो वियो आहे। असांजे नंढड़ा मैट्रिक जा शागिर्द आहिनि, इंटर जा शागिर्द आहिनि, हुन ते को केस वग़ैरह को दाख़िल न थियल। हिन DIG सखर SSP सखर खां जांच करण जो मुतालबो कयो आहे त असां जांच कई वञे, असां इंसाफ़ कयो वञे। कैमरा टीम सां गॾु नियाज़ अली सोलंकी, सिटी न्यूज़ पिरालो।